खबर शामिल क्यों पिया ठट्टो खां। पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरपुर साकरो जो अगुवान रईस अयाज लाशारी प्रेस क्लब साकरो पहुंची सहाफ़ियुनि सां शहर के मुख़्तलिफ़ मामलन ते ॻाल्हि ॿोल कई। पाण ॻाल्हाईंदे चयो त साकरे जा मुख़्तलिफ़ इदारा सुस्त रफ़्तारी जो शिकार आहिनि ऐं केतिराई अवामी मनसूबा ज़बून हाल जा शिकार आहिनि, जंहिंमें मीरपुर साकरे जी लाइब्रेरी जी बिल्डिंग, इकरा गर्ल्स पब्लिक स्कूल की बिल्डिंग, आज़ाद फुटबॉल ग्राउंड, मुख्तियारकार ऑफिस ते थियल कब्ज़ा, साकरू ड्रेनेज ते थियल कब्ज़ा अफ़सोसनाक आहिनि। इंशाअल्लाह असां पंहिंजे वसार उन्हनि समूरी मामलन खे हल तरफ़ वठी वञी रहिया आहियूं। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी यूसुफ शाहीन ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरपुर साकरो जो अगुवान रईस अयाज लाशारी हमेशह इलाइक़े जे माण्हुनि जी फलाह ऐं बहबूद लाइ मुतहरक रहियो आहे। असां उमेद कयूं था त अॻिते जे लाइ बि पाण पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे बेयारो मददगार न छॾींदो। उन मौक़े ते प्रेस क्लब साकरो पारां खेसि अजरकुन जा तोहफ़ा पेश किया विया। प्रेस क्लब साकरो जो सीनियर सहाफ़ी यूसुफ शाहीन, एजाज शेख, शौकत कुंभार, अशरफ खासकेली, सिकंदर शेख मौजूद आहे। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ खासकेली, बेरूत जी बे न्यूज़।